अॼु असां सिंध जे नाले वारे तालीमी माहिर पेटे लफ़्ज़ सिंध जे बग़ैरा सदारत सुजावी पब्लिकेशन के मालिक कादिर बशीर तालिबानी पेटे लफ़्ज़ जो बुनियाद विझंदड़ किताबनि मां या तारीख़ मां जेको महसूस कयो अथऊं त घणो अॻु पाकिस्तान खां बि अॻु जो हथियल हो। तइलीम जे सिलसिले में इहे वॾियूं वॾियूं सेमिनारूं करारायूं जमाली साहब हिन उन टाइम खां बुनियाद पेटे लफ़्ज़ जा पहिरियों बानी बुनियाद रखंदड़ जंहिंखे क़ाइदे उस्ताद जो लक़ब ॾिनो जानो जमाली हो। उस्तादनि जा मसइला ॿिनि क़िस्मनि जा हूंदा। हिकिड़ा उहे हूंदा जेके गवर्नमेंट जूं सहूलियतूं हूंदियूं हुयूं। पेटे लफ़्ज़ जो सियासी किरदार सियासत के अॼोके माहौल में ख़राब ऐं गलीज़ सम्झियो वञे थो। हालांकि सियासत ख़राब गलीज़ न आहे, सियासत इबादत आहे, सियासत बंदगी आहे, सियासत ख़िदमत आहे। सिंध जी तालीम खे कीअं था सिंध जी तइलीम माफ़ कजो काबिल उस्ताद तमामु वॾो लक़ब मां फ़क़ीर बण वञा। मां पंहिंजी ज़िंदगीअ में सिर्फ़ु इहो करे सघियो आहियां त ईमानदारी ऐं सचाईअ सां तइलीम लाइ चाको ॾियां। ख़ानगी स्कूल आउं चवां थो त हिकिड़ो मार्केट ऐं अहिड़ो महांगो मार्केट आहे जंहिंमें असांजो हारी मज़दूर जो बच्चो पढ़ी नथो सघे। पर पोइ बि अटे में लूणु तइलीम जो शौर अॻे माण्हुनि में शौर न हो। अॻे माण्हुनि में तइलीम जो शौर न हो, पर हींअर ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त ग़रीब हारी मज़दूर में बि तइलीम लाइ शौर आहे। हू पिनी सिनी पंहिंजे हर हिकु माण्हू जी हारी मज़दूर जी बि इहा ख़्वाहिश आहे त मुंहिंजो बच्चो कंहिं सुठे स्कूल में तइलीम वठे। ख़ानगी स्कूल जेके आहिनि हुन में सिंधी ॿोली खे त नेस्त नाबूद कयो वियो आहे। यानी असां उन ख़ानगी स्कूल में जेके ॿार वञनि था उहे 90% इहो ॿोलियूं ॻाल्हाइनि था, 10% बि सिंधी ॿोली कोन ॻाल्हाइनि था, जेको अलमियो आहे आईंदे जो। अदब ऐं अदीब ॿई वॾी तव्हां सिंध जे नई तइलीम मां ख़ासि करे मौजूदा तइलीम मां तव्हांखे मुस्तक़बिल जो कहिड़ो ॻाल्हि इहा आहे त सिंध वसीउ इलाइक़ो आहे। पीउ खे एतिरो टाइम कोन्हे जो पुट ते नज़र रखे त मुंहिंजो पुटु स्कूल वञे थो नथो वञे या ॿाहिरि समाज में छा थो करे। ही टाइम कोन्हे। इन टाइम न हुजण जा सबब आहिनि, पर इन ग़फ़लत जे करे केतिरा नौजवान आहिनि जेके ग़लति कारनि में फासी विया आहिनि। नौजवान किथां जो बि हुजे, कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदड़ जो हुजे, हुनखे संगत रखो ऐं हुनखे तरबियत ॾियो, चङा ॿार पासा रखियो। छो जो इहो हिकिड़ो नौजवान जेकॾहिं सिधो थींदो त 10 ॿिया नौजवान हुनजी संगत वारा सिधा थींदा। तवजह न हुजण जे करे कमज़ोरियूं आहिनि, पर मां नाउमीद न आहियां। मूंखे नौजवाननि ते पूरो भरोसो आहे